ब्रेकिंग न्यूज़ है शिकारपुर में अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर ज़िले के 19 प्राइमरी उस्तादन की बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। तालीम खाते लाड़काने के डिप्टी डायरेक्टर गुलशेर सूमरे नोटिफिकेशन जारी करे छडियो। बरतरफ कयल उस्तादन में ज़िले जा 4 मेल और 15 फीमेल प्राइमरी टीचर्स शामिल आहिनि। अहम ख़बर का अवांखे ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। शिकारपुर ज़िले के 19 प्राइमरी उस्तादन की बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। तालीम खाते लाड़काने के डिप्टी डायरेक्टर गुलशेर सूमरे नोटिफिकेशन जारी करे छडियो। बरतरफ कयल उस्तादन में ज़िले जा 4 मेल और 15 फीमेल प्राइमरी टीचर्स शामिल आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है शिकारपुर ज़िले के 19 प्राइमरी उस्तादन की बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। तालीम खाते लाड़काने के डिप्टी डायरेक्टर गुलशेर सूमरे नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। बरतरफ़ कयल उस्तादन में ज़िले जा 4 मेल और 15 फीमेल प्राइमरी टीचर्स शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर में आवाज़ जो रिपोर्टर रशीद जामड़ो असां लाइन ते मौजूद है। जी रशीद, वधीक छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, तालीम खाते लाड़काने के डिप्टी डायरेक्टर गुलशेर सूमरो शिकारपुर जिले के 19 प्राइमरी उस्तादन के नौकरी में बरतरफ़ करण वारो नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। ॿुधाईंदो आहियां त बरतरफ़ थियल उस्तादन में ज़िले शिकारपुर जा 4 मेल टीचर 15 फीमेल प्राइमरी टीचर शामिल आहिनि। डिप्टी डायरेक्टर एजुकेशन लाड़कानो गुलशेर सूमरो ॿुधायो त बरतरफ़ थियल उस्ताद दाइमी गैर हाज़िर हुआ। जंहिं बाद अहिड़ी गैर हाज़िर उस्तादन के मुंह 1 दिसंबर और 14 दिसंबर तरदे पंहिंजी ऑफिस में पेश थियण लाइ 2 दफ़ा अलग अलग शोकास नोटिस जारी किया हुआ, पर नोटिस मिलण बैदि भी ॼाणायल उस्तादन पारां को भी जवाब न आयो। जंहिं बैदि मथां कानूनी कदम खणी 19 मेल फीमेल टीचर के नौकरियुनि मां बरतरफ़ करे छडियो आहे। गुलशेर सूमरो वधीक ॿुधायो त लाड़काने डिवीज़न के 5 ज़िलनि में गैर हाज़िर रहंदड़ कंहिं भी उस्ताद के बख़्श न कयो वेंदो। जी ठीक है, मां जी वरी मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।